हक़ मौजूद जिए लतीफ़ जिए सिंध ऐं जिए आलम इंसानियत। लतीफ़ साईं तमामु कमाल जूं ॻाल्हियूं थो करे। पहिरीं काती पाए पुछज पोइ प्रीतणो। पहिरियां पंहिंजे सिर ते पाण ई काती वाहे ॾिस, यानी पंहिंजे शऊर में जेके ज़ाती ख़वाहिशूं आहिनि, जेके ज़ाती तमन्नाऊं आहिनि, उन्हनि सभिनी खे पंहिंजे हथ सां काती खणी उनखे कुही छॾ। ॾुख पिरियां जो ॾील में वाॼट जीअं वॼाए, ॾाढी आम सिट आहे, ॾाढी ग़ैर मामूली सिट आहे। पिरनि जो जेको ॾुख आहे न, उहो पंहिंजे समूरे वजूद में पेवस्त कर, पंहिंजे समूरे वजूद में अंदरि आण। सीखुन माह पचा, सीखुन माह पचाए जे नालो ॻेड़ी नींहं जो। हीउ जेको तुंहिंजो वजूद आहे, गोश्त आहे, उहो सीखुन में विझी उनखे पचाए। जेकॾहिं नींहं जो नालो वरितो अथई त, जेकॾहिं आदर्शनि जो नालो वरितो अथई त, हूअं त हिन जी जेका तसौफ़ी माना आहे उहा कहिड़ी बि आहे, पर असां जीअं त समाजी अंजन में हूं, तंहिं करे असां लतीफ़ साईं खां हिन बैत जी समाजी माना पुछंदासीं। सभ खां पहिरियां पहिरीं काती पाए पुछज पोइ प्रीतणो। ख़वाहिशुनि खे तर्क कर। ज़ाती ख़वाहिशूं जेके अॼुकल्ह असां ते घेरो करे वयूं आहिनि, उन्हनि खे तर्क करे छॾियो, उन्हनि मां हथ कढो। ऐं पोइ उन्हनि खे काती सां कुही छॾियो ऐं उनखां पोइ प्रीतणो पुछो। पोइ उन्हनि आदर्शनि जी पुछा कयो, जिन आदर्शनि वसीले हीउ समाज हसीन बणिबो, हीउ समाज तब्दील थींदो, को बि कंहिंखां उत्तम न हूंदो, सभई हिकु जहिड़ा हूंदा, सभई बराबरि हूंदा, सभिनी जी इज़त ऐं आज पोइ हिकु जहिड़ो हूंदो। जॾहिं इहो करे वठी त पोइ ॾुख पिरियां जो ॾील में, ॾील माना वजूद, पोइ जेको हीउ समाज अंदरि अंज आहिनि, पीड़ाऊं आहिनि, उन्हनि जो ॾुख, उन ॾुख खे पंहिंजे वजूद में वाॼट जीअं वॼाए, उनखे वॼाए, पंहिंजे अंदर में वॼाए उन ॾुख खे, त हीउ छो पियो ईअं थिए, तकलीफ़ खे, उहो जेको दर्द आहे, उहा जेका पीड़ा आहे, उन पीड़ा ते गौर कर, फ़िक्र कर, सोच त हीउ समाज ईअं छो आहे। समाज हसीन हुजणु खपे, समाज महबूब हुजणु खपे, समाज प्यारो हुजणु खपे, समाज में बराबरी हुजणु खपे, समाज में कोई कंहिंखे अंज न पहुचाए, अहिड़ो समाज हुजणु खपे। ऐं ईअं कोन्हे, इहो कोन्हे त इहा ॾुख जी ॻाल्हि आहे, इंतिहाई वॾे ॾुख जी ॻाल्हि आहे। ऐं उन ॾुख खे पहिरियां पंहिंजे अंदर में पेवस्त कर ऐं उनखे अंदर में लाहे। जॾहिं ईअं करे वञी त पोइ सीखुन माह पचाए, पोइ पंहिंजे वजूद खे बाक़ाइदे बाहि में पचाए वेही, एॾो पचाए जो तूं एॾो ताक़तवर थी वञी, एॾो सॻो थी वञी, उन ॾुख खे अंदर में पेवस्त करे ऐं पंहिंजे वजूद खे पचाए। जेकॾहिं समाज खे तब्दील करण जी ॻाल्हि करे थो, जे नालो अहिड़ी नींहं जो, जेकॾहिं समाज सां इश्क जी दावा करे थो, त पोइ तोखे पंहिंजो वजूद ऐं पंहिंजो गोश्त, उहो तोखे जेको आहे सो सीखुनि में विझी उनखे पचाइणो पवंदो। महबूबो ॾिसो, केॾी वॾी तक़ाज़ा आहे तब्दीली जी, केॾी वॾी डिमांड आहे हिन समाज खे तब्दील करण जी। आउं हिकिड़ो फ़र्दु आहियां, अवां मां बि केतिरा अकेला अकेला फ़र्द आहिनि, इहे सभई गॾिजी हिकिड़ो समाज ठाहिनि था। ऐं उन समाज में जेके दर्द ऐं पीड़ाऊं आहिनि, बिला उहे एॾियूं पीड़ाऊं आहिनि जो तव्हां तसवर नथा करे सघो ऐं तव्हां सोचे नथा सघो त उहे पीड़ाऊं केतिरियूं आहिनि। छा असां अहिड़े समाज खे तब्दील करणु घुरूं था? छा असांजी ज़िमेदारी आहे त असां उन समाज खे तब्दील कयूं? कीअं समाज तब्दील थींदो? ज़ाहिर आहे उन समाज जी तब्दीली जे लाइ समाज खे गॾु वठी हलणो पवंदो, समाज जे उन्हनि इदारनि खे गॾु वठी हलणो पवंदो। मिसाल तौरु असांखे पंहिंजी तालीम ते तवजह ॾियणो पवंदो, असांखे प्रोफेशनल थियणो पवंदो, पहिरियां असांखे मुआशी तौर ते पंहिंजे पेरनि ते बीहणो पवंदो। ऐं जॾहिं असां
ॿिनि वक़्तनि जी मानी वारे उन मां निकिरंदासीं त उन खां पोइ असां समाज खे तब्दील करण जी पोज़ीशन में ईंदासीं ऐं पोइ इहो इश्क थींदो काती पाइण वारो ऐं उन ॾुख वारो जेको ॾील में वॼाइणो आहे उहो ॾुख उहो थींदो। लतीफ़ साईं असांखे ईअं बीठो थो सम्झाणियूं ॾे ऐं कमाल जूं सम्झाणियूं थो ॾे। काश असां इहे सम्झाणियूं सम्झी वठूं ऐं इहे असांजे दिमाग़ में वेहनि। अॼुकल्ह हिकिड़ो अहिड़ो रुझान पैदा थी पियो आहे त भिटाई साईं खे ॿुधणो न आहे। फेसबुक ते कंहिं ख़ूबसूरत छोकिरी जो फ़ोटू आहे त उनखे हज़ारे लाइक्स ॾियणा आहिनि। टिकटॉक ते जेकॾहिं का छोकिरी पंहिंजो वेही बुत खे लोॾे थी त असां उनखे हज़ारे लाइक्स ॾेई छॾियूं था, पर फ़िक्र ऐं पंहिंजे समाज खे तब्दील करण वारी जॾहिं ॻाल्हि थिए थी त असां उन ॻाल्हि खे एतिरी अहमियत नथा ॾियूं ऐं असां एॾो पंहिंजे समाज खां लातालुक़ बणियल आहियूं जो असांजो समाज ॾींहं ॾींहुं मायूसियुनि जे हिकु अहिड़े घेरे जे वर चढ़ी रहियो आहे जंहिं घेरे में सिर्फ़ु हिकिड़ो जुमिलो आहे त अदा कुझु कोन थींदो ऐं पोइ हीउ भोतार की जहान उहो असांखे चॿाड़ींदो रहे थो, असांखे खाईंदो रहे थो, असांखे फना कंदो रहे थो, असांजे इज़तुनि सां खेॾंदो रहे थो ऐं असांजे वसीलनि सां खेॾंदो रहे थो, असांजे धरतीअ सां खेॾंदो रहे थो, सौदागिरियूं करे थो, अलाए छा छा थो करे। हाणे जेकॾहिं इहो सभु कुझु दुरुस्त आहे त पोइ अचो त पाण फना थियूं, अचो त ग़ुलामी में गर्क थी हमेशह जे लाइ ख़तमु थी वञूं। पर जेकॾहिं इहो ग़लति आहे त पोइ असांखे फ़िक्री लिहाज़ खां उमेदुनि सां सरशार थी हिकु अहिड़े समाज जे लाइ जिदोजहद करणी पवंदी जेको समाज बराबरी वारो समाज हुजे, जंहिं समाज में कोई कंहिंजो हक़ु न खाई सघे। मूंखे उमेदु आहे मुंहिंजा दोस्तो हीउ जेको चैनल मूं लतीफ़ टीवी ठाहियो आहे इहो कमाइण जे लाइ कोन ठाहियो आहे, आउं कोन हूंदुसि, पर इहे वीडियोज़ यूट्यूब ते पयूं हूंदियूं। असांजा ईंदड़ नसुल ईंदा, उहे जॾहिं इहे वीडियोज़ ॿुधंदा ॾिसंदा, ॿोली जी हिफ़ाज़त त अलॻि थींदी ई थींदी, पर उन सां गॾोगॾु इहो सोचींदा त असांजा वॾड़ा उहे कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं असांजे लाइ छॾे विया आहिनि, कहिड़ो कहिड़ो वक़ार जूं इज़त जूं असांजे लाइ ॻाल्हियूं छॾे विया आहिनि ऐं ज़िंदगी कीअं जीइजे अहिड़ियूं ॻाल्हियूं असांजे लाइ छॾे विया आहिनि। सो उनखे सब्सक्राइब कयो, बेल आइकन जे बटण खे दॿायो, शेयर कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं वधि खां वधि पंहिंजे दोस्तनि ताईं इहे वीडियोज़ पहुचायो। नंढड़ियूं वीडियोज़ थो ठाहियां त जीअं अव्हां असांजूं ॾुघियूं वीडियोज़ त हुई नथा ॿुधो, 5-5, 10-10 मिंटनि जी वीडियो थो ठाहियां त जीअं अव्हां उन्हनि खे ॿुधो ऐं महिरबानी करे ॿुधो। ॿुधंदव त सम्झंदव त अव्हां में उहा सलाहियत पैदा थींदी जंहिं सलाहियत में ज़मीर जाॻंदो, जंहिं सलाहियत में ग़ैरतूं जाॻंदियूं, जंहिं सलाहियत में समाज सां मुहबत जाॻंदी, असां ख़ुदि समाज बणिजी वेंदासीं। किरोड़े जेके असां इंसान आहियूं उहे हिकु फ़र्द में पेवस थी वेंदा जंहिंखे तसौफ़ जी दुनिया में वननेस चइबो आहे, हेकड़ाई चइबो आहे। त इहो तव्हांखे करिणो पवंदो, ॿी का बि चॉइस कोन्हे का। तव्हां इंतिहाई संगीन हालतुनि मां गुज़री रहिया आहियो, उन्हनि मां निकिरण जे लाइ बहरहाल तव्हांखे फ़िक्र लतीफ़ खे सम्झणो पवंदो ऐं उनजी चीच पकिड़णी पवंदी ऐं उनखे रहबर बनाए उन जी पोयां हलणो पवंदो। तॾहिं वञी तव्हां हिन समाज खे हसीन बणाए छॾींदव। सदाईं गॾु ख़ुशि हुजो, आबाद।